नाज़रीन, बदीन में रमज़ान दौरान गरीब ऐं लाचार माण्हुनि जी सहायता लाइ मुख़्तलिफ़ धुरियूं मैदान ते लथल आहिनि। उन सिलसिले में समाजी तंज़ीम पारां ॻोठ परवेज़ खान जमालीअ में 15 खां वधीक मुस्तहिक़ ऐं माज़ूर माण्हुनि खे खाद खुराक जो सामान फ़राहम कयो वियो आहे। वधीक तफ़सील इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। बदीन जे शहर निंदो जे वेझे ॻोठ पेरोज़ खान जमाली जे मुख़्तलिफ़ घरनि में 15 खां मथे गर्भाती जिस्मानी माज़ूरी जो शिकार हुअण सां गॾु गुर्बत जो बि शिकार आहिनि। मुस्तक़िल इलाज न थियण जे करे उन्हनि माज़ूरनि जी तादाद में मुसलसल इज़ाफ़ो थींदो पियो वञे। कुझु ॾींहं अॻु जिस्मानी माज़ूरी जे शिकार ॻोठवासियुनि जूं ख़बरूं सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ समाजी तंज़ीम पीपल फॉर ह्यूमैनिटी जी टीम ॻोठ पहुती ऐं उन्हनि मुस्तहिक़ माज़ूरनि में राशन तक़सीम करे वधीक गुर्बत ज़रूरतनि बाबति मालूमात पिणु वरिती। इन मौक़े ते तंज़ीम जे अॻवान इरफान मेमण ऐं ॿियनि ॻोठ वारनि जो चवणु हो त असांखे इमरान अब्बास भाउ जे थ्रू ऐं कादम मेमण साहब जे थ्रू असांखे ख़बर पई हिन ॻोठ जे हवाले सां। असां हिन ॻोठ में आयासीं जॾहिं असां हिते जी माण्हुनि जी हालत ऐं कैफ़ियत ॾिठी आहे त सच पुछो त असांजा ख़ुदि हीअं ॾारिजी विया आहिनि त हिकिड़े ई घर में अगरि टे माज़ूर हुजनि ऐं हिन महांगाई जे दौर में त तव्हां सोचे सघो था त हुन ते छा गुज़रंदी हुजे। मीडिया ते ख़बर हलण खां पोइ जेके दोस्त आया आहिनि हिते राशन खणी करे हुते हितां जे मिसकीन माज़ूरनि माण्हुनि खे हिन मुंहिंजे ख़्याल में त पहिरियों दफ़ा असां वटि हीअ आहे त कंहिं मुख़ैर हज़रातनि अची करे हिते हिन ॻोठ जे लाचार इन माज़ूरनि जी सहायता कई आहे, उन खे राशन ॾिनो आहे, उनजे मथे ते हथ रखियो, उनखे दिलासा ॾिना आहिनि। इलाइक़े वासियुनि अपील कई आहे त ॻोठ में 15 खां वधीक जिस्मानी माज़ूरी जे शिकार भातियुनि खे हिन वक़्तु राशन सां गॾु व्हील चेयर्स ऐं इलाज जी अशद ज़रूरत आहे। इंतिज़ामिया ऐं मुख़ैर हज़रात उन्हनि जी माली मदद कनि। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।